अस्सलाम वालेकुम। मां आहियां महबूब अहमद पठान। तव्हां दोस्तनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल मुंहिंजो सुवाल ते भलीकार थो चवां। अॼु टिनि टॉपिक सां गॾु तव्हां वटि हाज़िर थियो आहियां जिन ते मां ॻाल्हाईंदुसि। पहिरियों हिकु टॉपिक त इहो आहे त कराची जो हिकु सिंधी पुलिस ऑफिसर वॾी रैंक जो उन जी सखावत जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि त उन कहिड़ी सखावत कई आहे। ॿिए नंबर ते मां तव्हां सां ॿियो मौज़ू जेको आहे त कराची खे या सिंध खे जेको सूबो ठाहिनि था माण्हू, उन्हनि जा वात बंदि करण लाइ असांखे छा करणु घुरिजे, इहो तव्हां खां सुवालु पुछंदुसि। टियों आहे सुवालु त टियों जेको टॉपिक आहे, मौज़ू आहे, उहो आहे दुआ घुरण महिल बि थोरी एहतियात करणु घुरिजे। त हलूं था बि लॉकडाउन, लेकिन उन खां अॻु में मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त हीअ सिंधी चैनल तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। महिरबानी करे चाहे फेसबुक ते ॾिसो चाहे यूट्यूब ते ॾिसो, लेकिन हुन जी लिंक ते करे तव्हां सब्सक्राइब बि करियो, लाइक बि करियो ऐं उन सां गॾु गॾु बेल आइकन खे टच करियो, जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची वञे। सर्च करण जी ज़रूरत न पए, तव्हांखे नोटिफिकेशन उन जो मिली वञे। त हलूं था सर अॻिते। कराची में हिकु नागवार वाक़ियो गुज़िरो 3-4 ॾींहं अॻु में। हिकु नंढड़ो ॿारड़ो मोहम्मद इब्राहिम हिकिड़े खुलियल मेन हॉल में किरी पियो। सिंध हुकूमत जे तमामु आधारनि कोशिशूं करे बि रहिया ॻोल्हण जे लाइ। 1122 जेका आहे उन ते इनकार करे छॾियो, राजो असां ऑपरेशन कंदे ई कोन आहियूं, असां वटि इंतिज़ाम कोन्हे लाइट जो बहरहाल। जॾहिं उन्हनि ते दॿाउ पियो त हू आया, लेकिन नाकाम, कुझु बि न करे। आख़िरकार 1-1.5 किलोमीटर अॻिते 13 कलाकनि खां पोइ हिकु सिंधी ॿार, जंहिंखे असां हीरो चई सघूं, उन सिंधी बहादुर ॿार जो नालो तनवीर हो। उनखे कल्ह पुलिस लाश कढण खां पोइ थपड़ू हणी गिलनि ते उनखे गाॾी मां लाथो, लेकिन अॼु उनजो मदावा थी वियो जो SSP साहबु उनखे तनवीर खे पंहिंजी ऑफिस में घुरायो, इज़त सां सोफ़नि ते विहारियईं। उन खां पोइ गुलनि जो दस्तो उनखे इनाम तौरु ॾिनऊं। बि पाण फ़ोटू कढायो आहे, मीडिया में थी वियो, सोशल मीडिया ते वीडियो उनजी वायरल आहे। जेके आहिनि असांजा मासूम सिंधी, उहे घणा त अबोजन वीचारा सादा आहिनि, उन्हनि त ताड़ियूं वॼे, वाह वाह साईं वॾो कमु थियो। SSP वरी उन्हनि घुरायो, उन किचिरे वारे खे, उनखे वरी गुलदस्तो न, वाह वाह जो कमु कयो आहे। हाणे सुवालु आहे त SSP साहब वटि एतिरा फंड्स हूंदा आहिनि जो तव्हां अंदाज़ो नथा लॻाए सघो। ऐं केतिरो घर वेंदो आहे, केतिरो उन्हनि मंसूबनि ते लॻंदो आहे, पुलिस जी ऑफिस ठाहिण ते, चौकियुनि ते, उहो बि सभिनी खे ख़बर आहे। सिंधी पुलिस ऑफिसर ऐं वरी राशि न हुजे, इहा बि वॾी ॻाल्हि आहे। लेकिन छा उन शख़्स खे कुदरत जंहिंजी पघार लख खां मथे कई आहे, उन जे खीसे में हिकिड़ा 5,000 या 10,000 न हुआ जेके गुलदस्ते खां सवाइ लिफ़ाफ़ो ॾियनि हा उनखे? भई तव्हां पैसा ॾेई माली मदद करियो आहे नंढे ॿार जी, यार हौसला अफ़ज़ाई थिए। उनखे ॾिसी ॿिया जेके वायरल थींदी वीडियो ॾिसंदा, हर को ख़िदमत जे लाइ अॻियां हूंदो, लेकिन अलाह साईं तव्हांखे तौफ़ीक़ न ॾिनी। तव्हांजो दिलि न थियो त हिकिड़ा 5-10,000 रुपया खीसे मां कढियो मूंखे ॾियूं। कुझु बि न ॾियो आहे, हलो पैसा बि न ॾियो आहे, गुलदस्ते खे छॾियो। तव्हां हिकिड़ी तारीफ़ी सनद जो हिकिड़ो सर्टिफिकेट ॾेई छॾियो आहे, तव्हांजे खीसे मां छा थियो पियो?
या चंदो बि इहो माली मदद बि कयो आहे तव्हांजे खीसे मां पघार मां न वञे गवर्नमेंट जे फंड मां गवर्नमेंट जे फंड माना मुंहिंजो ऐं मुंहिंजो सिंध में रहंदड़ हर शख़्स जे टैक्स जे पैसे मां पैसो वञे तव्हां खां एतिरो न थियो त हुन ग़रीब मासूम ॿार जी तव्हां हौसला अफ़ज़ाई करण लाइ हुनखे माली मदद करे सघो। मां हिन वीडियो जे तरफ़ां ते सभिनी ॾिसंदड़नि खे अर्ज़ु थो करियां त अगरि कंहिं छोकिरे उन छोकिरे तनवीर जी जो मोबाइल नंबर कंहिं वटि आहे त उहो मूंखे ॾियो उन नाले ते असां खां जेका थी सघी माली मदद असां कंदासीं। न सिर्फ़ु मां कंदुसि मुंहिंजो पूरो ग्रुप करण लाइ तयारु आहे। कई सिंधी वेठा आहिनि जेके मदद करण लाइ तयारु आहिनि पंहिंजे सिंधी वारनि जा। सिर्फ़ु उनजो ईज़ी पैसा या जे अकाउंट नंबर अगरि कंहिं वटि हुजे त ॾियणु फरमाईंदा। इनशाला असां पंहिंजी लेवल ते SSP न कई मदद का ॻाल्हि कोन्हे, पुलिस न कई न करे असां कंदासीं मदद। असां सॼो सिंधी मुंहिंजो औलाद आहे, मुंहिंजो बचो आहे ऐं हुन जेका हुनजो हौसले खे सलाम आहे, हुनजी हिमत खे सलाम आहे। जेको कमु 112 न करे सघियो ॿार करे ॾिनो। बसि अलाह करे कंहिं वटि नंबर हुजे उहो ॾेई छॾे त बहितरु थींदो। हाणे हलूं था ॿिए सुवाल जे तरफ़। ॿियो सुवालु आहे त हींअर असां सिंधी जेके आहियूं गाना माशूक शरया जमाल चांदलिया ॿियनि टनि जा इहे ॿुधणु छॾियूं, होटलुनि में वेही अजायो वक़्तु बर्बादु करणु छॾियूं। ख़ुदारा सिंधियो मुंहिंजो सुवालु आहे त तव्हांखे कराची अचण में कहिड़ी तकलीफ़ थी थिए? उधार सुधार वठो था, भाड़ो भरियो 500 रुपया 1000 रुपया बस जो, कराची पहुचो। कराची में इलाही मौक़ा आहिनि, तव्हांजे वसीला तव्हांजा आहिनि। सिंधी जो कैपिटल आहे कराची, उन ते काब्ज़ ॿिया आहिनि पठान अफ़गान ॿियूं क़ौमूं नेपाली बर्मी बंग्लादेशी जाम वेठा आहिनि। तव्हांखे सिंधियुनि खे तप छो थो चढ़े अचण में? नौजवान त कयो हिमत करे सघो था अची, ॿियो कुझु न रक्षा हलाए सघो था, ॿियो कुझु न तव्हां शयुनि जो भाॼी जो थेलो वञी सघो था। शाम जे टाइम ते वेंदो तव्हांखे 1000-1500 रुपए खीसे में हूंदा। बेरोज़गार नौजवानो तव्हांजे अचण सां मूंखे कोन फ़ाइदो थींदो, असांजे सिंध खे फ़ाइदो थींदो। सिंध जी अक्सरियत कराची में हूअं बि आहे वधंदी ऐं जिन इन्हनि जा वात बंदि थींदा जेके चवनि पिया त असां कराची को अलॻि सूबा बनाएंगे। ॾिसंदासीं कीअं था ठाहिनि। असांजे सिंधियुनि खे मां गैरत थो ॾियारियां, अगरि तव्हां गैरतमंद पुट आहियो, अगरि सिंध जो पाणी पीओ था, सिंध जो अनाज खाओ था, सिंध जे धरती ते रहो था त तव्हां सिंधी जे कैपिटल यानी गादी जे हंधि कराची अचो। कराची अचण में न घबरायो। ऐं मां गॾोगॾु कराची में रहंदड़ जेके टेकियल सिंधी आहिनि वॾा वॾा मूंखे ख़बर आहे, मां बि हिकिड़े कराची जे वॾे में वॾे अमीर माण्हुनि जे हिकिड़े ऑफिस में वॾी की पोस्ट ते कमु कंदो रहियुसि। 5-6 महीना मां हुते कया, लेकिन मज़ो न आयो, पोइ छॾियोसीं। उन खां वधीक सुठो मौक़ो मिलियो आहे। माण्हू चए तव्हां बि कंहिं न कंहिं कारखाने में लॻी वञो, कंहिं न कंहिं रोज़गार में लॻी, लेकिन कराची जी मालिकी करियो। कराची मालिकी कयो माना सिंधी मालिकी कंदव। सो इहो थोरो एहतियात करियो यार, त अलाह जे वास्ते तव्हां कराची खे वसायो, कराची जी मालिकी करियो। उमेदु आहे त तव्हां इहा ॻाल्हि सम्झंदव, गौर कंदव। सिंध खे बचाइणो अथव त कराची में रहो अचो। हाणे वरी हिकिड़ो थोरो मज़ा बि आहे हिन में टे टॉपिक में। असां सिंधी माण्हू जेके दुआ घुरंदा आहियूं उन जे बारे में पिया अचूं। सिंधी ॿार दुआ घुरंदा आहिनि, या अलाह साईं असांजूं परेशानियूं दूरि कर। अलाह साईं जेको 10 ॾींहंनि खां पोइ परेशानी अचण वारी आहे उहा वधायो 20 ॾींहंनि जी कयो छॾे, 25 ॾींहंनि जी कयो छॾे। छो दूरि चई अथव असां ख़तमु थियण जो बाबा दुआ घुरो था, जो अलाह साईं असांजूं परेशानियूं ख़तमु कर। ऐं ख़तमु बि अहिड़े नमूने सां कर, वताए फ़क़ीर वारी ॻाल्हि न कजो, परेशानियूं ख़तमु कर। वताए फ़क़ीर जो तव्हांखे जीअं किथो ॿुधायां, वताए फ़क़ीर जे दर ते त हिकिड़ी गऊं बीठी हूंदी या उनखे रोज़ानो गाहु विझंदो। हिकिड़ी गॾहि ईंदी हुई पाड़े जी के रोडू, उहा अची उहो गाहु ढॻी खाई वेंदी हुई, सुबुह ढॻी खीर ॾेई न सघंदी हुई। पोइ वताए फ़क़ीर हथ खणी चयो या अलाह इनखे ख़तमु कर, इनखे मार, इनखे सॼो गाहु चट कयो थी वञे। ॿिए ॾींहुं सुबुह जो उथियो, ॾिठईं त गऊं हुई पई आहे।
सिधो वियो हिकिड़े पाड़े जे माण्हुनि खे हिकिड़े अंधे खे बि वठी आयो, चई हीउ ॾिस गऊं आहे या गॾहि आहे। हुन ॾिसी हीअ त गॾहि आहे। ईअं अलाह साईं मां तोखे चयो त गॾहि खे मारिया, तो त मुंहिंजी गऊं मारे छॾी। त पोइ माण्हुनि सम्झायसि त तो दुआ अहिड़े नमूने सां घुरे हिन खे मार। हाणे हिन खे वाज़े तरीक़नि सां चई त अलाह साईं तूं गॾहि खे मार मुंहिंजो गऊं जी करे। अहिड़े रीति इन करे मिसाल ॾिनो जो पाकिस्तान जी हिकिड़ी मक़बूल पार्टी, पीपल पार्टी वांगुरु हिकिड़ी मक़बूल पार्टी PTI, उन जा जेके फॉलोअर्स आहिनि उन्हनि खे आम ज़बान में युथिया चवंदा आहिनि। उन्हनि युथियनि छा कयो जो लिखियो त फेसबुक ते त या अल्लाह जेके बि मुल्क जा दुश्मन ऐं मुल्क खे बर्बादु करण वारा ऐं मुल्क में अमन तबाह करण वारा आहिनि उन्हनि खे निस्तो नाबूद, उन्हनि खे तबाह कर, उन्हनि खे हुकूमत मां कढ, उन्हनि खे सिंध ऐं मुल्क खे उन्हनि खां पाक कर। इहे पोस्टूं ठाहे लॻायूं त जो इसके साथ मुतफ़िक़ आहे, जेको इन सां मुतफ़िक़ आहे उहो हिते आमीन चवनि। असां बि आमीन चयोसीं आमीन। भई मुल्क जो दुश्मन जेको आहे उनखे अलाह साईं नाबू कंदो, मुल्क जो दुश्मन, मुल्क जो अमन तबाह करण वारो, उनखे नतीजो छा निकितो? इमरान ख़ान, अलाह साईं दुआ क़बूल कई, इमरान ख़ान अंदरि। जॾहिं ख़ुदि ज़ाहिर थी वियो त मुल्क तबाह करण वारो केरु ऐं कहिड़े नमूने ऐं दुआ कीअं न क़बूल थी। सो दुआ घुरण जे लाइ तरीक़ा हूंदा आहिनि। मां सुठे में सुठी दुआ मुंहिंजी नज़र में, तव्हां इतबार करियो या न करियो, मुंहिंजी नज़र में आऊं जेको सुबुह जो उथंदो आहियां, शाह लतीफ़ जो हिकिड़ो बेत आहे जंहिंमें दुआ बि आहे। उहो चवंदा आहिनि जेॾो तुंहिंजो नाव बाज बि ओॾी मङाए, रेत अंबे रेथूणे तूं छपर तूं छां, कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु का। हे अलाह मां तोखां छा घुरां, तोखे त सभु ख़बर आहे त मुंहिंजियूं कहिड़ियूं हाजतूं आहिनि, मुंहिंजियूं कहिड़ियूं परेशानियूं आहिनि, मुंहिंजो कहिड़ी ज़रूरतूं आहिनि, तूं सभु ॼाणींदो, तूं पूरियूं कंदे। ऐं अलाह जो शुक्र आहे, लख एहसान आहिनि, अलाह जा लख एहसान आहिनि। घुरण खां वधीक जो असांखे अलाह साईं नवाज़ियो आहे। लेकिन घुरण जो तरीक़ो, दुआ घुरण जो तरीक़ो हूंदो आहे। ईअं न जो इमरान ख़ान वांगुरु पंहिंजो पाण खे माराए विझो, सम्झो। इन करे इहे अॼु जो टे मौज़ू आहे। ऐं पुलिस खे मां गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे रवैये में करियो। मां पुलिस ते हिकिड़ो अलॻि ठाहे रखियो आहे व्लॉग, हिकु ॿिनि ॾींहंनि में उहो आउं अपलोड कराईंदुसि पंहिंजी टीम खे चई। ऐं उन्हनि जूं ज़ियादतियूं पुलिस में उहो मौज़ू हूंदो आहे, पुलिस, ट्रैफिक पुलिस, जेल जी पुलिस, उन्हनि जा कहिड़ा कारनामा आहिनि उहे वाइका कंदुसि इनशाला ॿिए के टाइम ते। उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। महिरबानी करे सिर्फ़ु लाइक करण सां कुझु कोन्हे, सब्सक्राइब करियो। सब्सक्राइब मुंहिंजा फॉलोअर्स वधंदा, मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी। सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं बेल आइकन खे टच करणु न विसारियो। उन सां तव्हांखे हर ईंदड़ वीडियो जेका मिली वेंदी। इजाज़त ॾियो। जिए सिंध, जिए अवाम, जिए पाकिस्तान।